वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब करे वरितो आहे। काबीना जो इजलास वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि मंझंदि 3 वॻे थींदो। ज़रियनि मूजिबि इजलास में मुल्क जी सियासी, सिक्योरिटी ऐं इक़्तिसादी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। वज़ीर-ए-आज़म काबीना खे पंहिंजे वेझर में कयल ॿिनि मुल्कनि जे दौरे बाबति आगाही ॾींदो। ज़रियनि मूजिबि ईरान अमेरिका ॻाल्हियुनि जी नएं दौर जी तयारियुनि बाबति बि काबीना खे आगाह कयो वेंदो। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह कयो पिया वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब करे वरितो आहे। नाज़रीन, काबीना जो इजलास वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि मंझंदि 3 वॻे थींदो। ज़रियनि मूजिबि इजलास में मुल्क जी सियासी, सिक्योरिटी ऐं इक़्तिसादी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। अवां खे ॿुधाईंदासीं, वज़ीर-ए-आज़म काबीना खे पंहिंजे वेझर में कयल ॿिनि मुल्कनि जे दौरे बाबति आगाही ॾींदो। ज़रियनि मूजिबि ईरान अमेरिका ॻाल्हियुनि जे नएं दौर जी तयारियुनि बाबति बि काबीना खे आगाह कयो वेंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब करे वरितो आहे। काबीना जो इजलास वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि मंझंदि 3 वॻे थींदो। ज़रियनि मूजिबि इजलास में मुल्क जी सियासी, सिक्योरिटी ऐं इक़्तिसादी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। वज़ीर-ए-आज़म काबीना खे पंहिंजे वेझर में कयल ॿिनि मुल्कनि जे दौरे बाबति आगाही ॾींदो। ज़रियनि मूजिबि ईरान अमेरिका ॻाल्हियुनि जे नएं दौर जी तयारियुनि बाबति बि काबीना खे आगाह कयो वेंदो। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह कयो पिया वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब करे वरितो आहे। काबीना जो इजलास वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि मंझंदि 3 वॻे थींदो। ज़रियनि मूजिबि इजलास में मुल्क जी सियासी, सिक्योरिटी ऐं इक़्तिसादी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। वज़ीर-ए-आज़म काबीना खे पंहिंजे वेझर में कयल ॿिनि मुल्कनि जे दौरे बाबति आगाही ॾींदो। नाज़रीन, ज़रियनि मूजिबि ईरान अमेरिका ॻाल्हियुनि जे नएं दौर जी तयारियुनि बाबति बि काबीना खे आगाह कयो वेंदो।